बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साथियों मैं आरिफ अली नारेजो आज असां जे मौजूद ते डिस्कस कंदासीं उहो आहे स्ट्रक्चर ऑफ फ्लावर एंड टाइप्स ऑफ फ्लावर। असां अॼु पंहिंजे टॉपिक खे ॿिनि हिस्सनि में डिवाइड था कयूं। पहिरियों असां जो फ्लावर जो स्ट्रक्चर आहे उहो ड्रा कंदासीं त जीअं असां आसानी सां सम्झी सघूं त गुल जी बनावट कीअं हूंदी आहे। जॾहिं असां गुल जी बनावट खे फोकस कयूं था पिया त उन में कुछ शयूं जेके असांखे देर गौर रखणियूं हूंदियूं उन्हनि खे ज़हन में रखण जे लाइ जो माना ड्राइंग ऐं डिज़ाइनिंग के ज़रिए कुछ शयुनि खे ज़हन में बयान तमामु आसान ऐं बहितर अमल हूंदो आहे। ही फ्लावर जॾहिं भी के प्लांट सां कनेक्ट थींदो आहे त उते हिकु नंढी स्टिक या नंढी डाली कनेक्ट थियल हूंदी आहे जेका उन फ्लावर खे पंहिंजे मख़सूस उन बूटे सां जोड़े रखंदी आहे जंहिंखे असां पेडिकल सॾियूं था पिया। ऐं उन जो हीउ जेको मथां उभरियल हिसो हूंदो आहे जंहिंमें कोई बि फ्लावर कनेक्ट हूंदो आहे या जुड़ियल हूंदो आहे या फाथल हूंदो आहे उनखे असां सॾींदा आहियूं थैलेमस। ऐं उन जे बिल्कुलु मथे पासे खां ग्रीन कलर जा लीफ हूंदा आहिनि जेके दरअसल उन फ्लावर के मेन हिस्से खे सपोर्ट करण में या इन खे प्रोटेक्ट करण में हेल्प कंदा आहिनि। ही जेका सावा पन जेकी फ्लावर जे थैलेमस जे मथी साइड मौजूद आहिनि उन्हनि खे असां सेपल सॾींदा आहियूं। ऐं सेपल जे बिल्कुलु मथे पासे खां मखसूस किस्म जा ड्रिगा यानी कलर्ड में जेके पन हूंदा आहिनि जेके रंगीन पन हूंदा आहिनि उनखे असां सॾींदा आहियूं पेटल्स। हाणे जॾहिं असां सेपल्स ऐं पेटल्स जा स्ट्रक्चर फ्लावर जे ॾिसण खां पोइ गौर कंदासीं त उते ड्रिगियूं स्टिक्स हूंदियूं आहिनि साइड में जिनके मथां ये हेड या केप दिखाई रहंदी है उहे फ्लावर के साइड वाले हिस्से में मौजूद होंदियूं ॿिन्ही साइड में। कुछ फ्लावर में 4 थींदियूं कुछ में 6 हूंदियूं मतलब मुख्तलिफ फ्लावर के अंदर मुख्तलिफ मौजूद हुई जेके असां स्टिक हूंदियूं उन्हनि खे असां सॾींदा आहियूं एंग्रोशम। ऐं बिल्कुल विच वारे हिस्से में जेका स्टिक मौजूद हूंदी आहे उनखे सॾियो वेंदो आहे गाइनेशन। साथियों ये असांजी मुकम्मल हिकिड़ी फ्लावर जी स्ट्रक्चर आहे जंहिंमें असां ॾिठोसीं पेडिकल ऐं थैलेमस उन खां मथे हिस्से खां फ्लावर जा मेन पार्ट स्टार्ट थियनि था। सभ खां पहिरियों हिकिड़ो हूंदो आहे सेपल्स, ॿियो हूंदो आहे पेटल्स, टियों एंग्रोशम ऐं चौथों हूंदो आहे गाइनेशन। जेकी फ्लावर जंहिंजे अंदर ये सेपल्स भी मौजूद हुजनि पेटल्स भी मौजूद हुजनि एंड्रोशम भी मौजूद हुजे ऐं गाइनेशन भी मौजूद हुजे उन्हनि फ्लावर खे असां सॾींदा आहियूं कंप्लीट फ्लावर यानी मुकम्मल गुल। वो फ्लावर या वो गुल जंहिंमें उन जा चारई होल या चारई पार्ट मौजूद हुजनि सेपल सावापन पेटल यानी रंगीन पन एंड्रोशम ऐं गाइनेशन त उन फ्लावर खे असां सॾींदा आहियूं कंप्लीट फ्लावर। पर जेकॾहिं अहिड़ो फ्लावर जंहिंमें सेपल पेटल सां गॾु एंड्रोशम ऐं गाइनेशन ॿिन्ही मां कोई बि हिकिड़ो मिस हुजे या हिकिड़ो न हुजे ऐं हिकिड़ो हुजे त उनखे असां सॾींदा आहियूं इनकम्प्लीट फ्लावर। इनकम्प्लीट फ्लावर असां अहिड़नि फ्लावर्स खे सॾींदा आहियूं जंहिंजे अंदर ही जेके चार होल मौजूद आहिनि लेकिन इनमें एंड्रोशम या गाइनेशन मां हिकिड़ो न हुजे त उन फ्लावर खे असां सॾींदा आहियूं इनकम्प्लीट फ्लावर। हाणे ही जेके असां चार होल पढ़ियासीं फ्लावर जा इहे हुनजा मेन पार्ट हूंदा आहिनि
जिनमें चारे से अची वने त कंप्लीट फ्लावर ऐं जे मथां हिकड़ी से मिस थी वने त उहा असां इनकम्प्लीट फ्लावर आहे। हाणे अचो साथियो त हिन स्टिक खे जेके असां एंड्रोसम चऊं था ऐं जेके ॿी स्टिक आहे गाइनोसम चऊं था, इन जी थोड़ी वधीक वज़ाहत आहे। एंड्रोसम इनखे असां मेन पार्ट ऑफ फ्लावर भी सॾींदा आहियूं, यानी गुल जो नर हिस्सो। ये जो एंड्रोसम जो जेको मथियो केप हूंदो आहे, जिते पोलिन ग्रेन यानी के बूर दाना हूंदा आहिनि उहे ठहंदा आहिनि, इन पार्ट खे असां सॾींदा आहियूं एंथर। एंथर जे अंदर जेके पोलिन ग्रेन ठहनि था पिया उन्हनि खे सिंधी में बूर दाना चवंदा आहियूं। ऐं अहिड़े तरह सां इन एंथर जे हेठां जेका डिघी राड हूंदी आहे उनखे फिलामेंट सॾींदा आहियूं। इन फिलामेंट की राड यानी स्टिक जो कम होंदो आ त एंड्रोसम के मजबूत थी सपोर्ट करण में ऐं उनके उनजे फ्लावर के अंदर बेहतर वे में बीहण में सपोर्ट करे थी पई, हेल्प करे थी पई। हाणे अचो गाइनोसम जे बारे में पढ़ो। गाइनोसम गुल जो उहो हिस्सो आहे जंहिंखे फीमेल पार्ट पिण सॾियो वेंदो आहे, यानी मादी हिस्सो। ही एंड्रोसम जी सपोर्ट सां पोलिनेशन ऐं फर्टिलाइजेशन के अमल में पांजो रोल प्ले करे थी पई। हाणे ही जॾहिं बूर दाननि जे अमल के पंहिंजे अंदर खणंदी आहे त इन्हनि जे फर्टिलाइजेशन जो अमल थिए थो पियो। हाणे अचो गाइनोसम जी इन पार्ट जे बारे में पढ़ूं। गाइनोसम जो ही जेको मथों टिप वारो पार्ट आहे, जेको हेड वारो पार्ट आहे, इनखे असां स्टिग्मा सॾींदा आहियूं ऐं उनजे हेठां ही जेका राड बोतल टाइप जेका स्टिक आहे इनखे सॾींदा आहियूं असां स्टाइल। ऐं स्टाइल जे हेठां जेको बेज़वी गोल शेप अचे थो पियो इनखे सॼो वेंदो आहे ओवरी, यानी बच्चेदानी। साथियों इन ओवरी जे अंदर नंढो ॿियो बॉक्स ठहियल हूंदो आहे जंहिंजा नंढा नंढा सेगमेंटेड पार्ट हूंदा आहिनि, सेगमेंटेड नंढा नंढा स्टिक या ईअं सम्झो त नंढियूं नंढियूं चिप लॻियल हूंदियूं आहिनि, जेके नंढियूं नंढियूं केप हूंदो आहे, इहे इन ओवरी जे अंदर मौजूदु हूंदियूं आहिनि, जिनखे असां सॾींदा आहियूं ओव्यूल। ही आहे गाइनोसम जो पार्ट। साथियों थींदो इन आहे त एंड्रोसम जे इन केप में जेके बूर दाना ठहनि था, पोलिन ग्रेन ठहनि था पिया, इहे मैच्योर थियण खां पोइ हवा जे ज़रिए या मुख़्तलिफ़ ॿियनि शयुनि जे ज़रिए उॾरी करे इन गाइनोसम जे स्टिग्मा वारे पार्ट मां अंदरि दाख़िल थियनि था ऐं ओवरी जे हिस्से में पहुचण खां पोइ ओव्यूल में अची करे मेल गेमेट ऐं फीमेल गेमेट यानी नर हिस्से जो जेको जर्म्स हूंदो आहे उहो आई प्लस में जेके मादी हिस्से जो हूंदो आहे उहो फ्यूज़ थी करे टुगेदर पाण में मिली करे सीड ऐं मुख़्तलिफ़ फ्लावर के डेवलप थियण में या उन्हनि जे फ्रूट के डेवलप थियण में पंहिंजो रोल प्ले कनि था पिया। साथियों थींदो इन आहे तव्हां ॾिठो त जेके असां पार्ट पढ़ियासीं सेपल्स आहे या जेको रंगीन पननि वारो ही गुल जो हिस्सो आहे इनखे पेटल सॼो था, ऐं ही जेको एंड्रोसम जो जेको वॾो मेन पार्ट आहे जंहिंखे असां नर हिस्सो चऊं था पिया, ऐं उन सां गॾु जेको गाइनोसम आहे जंहिंखे असां गुल जो मादी हिस्सो सॾियूं था पिया। इहे जेके चार रोल आहिनि सेपल, पेटल, एंड्रोसम ऐं गाइनोसम जे फ्लावर जे अंदरि मौजूदु हुजनि त उनखे असां कंप्लीट फ्लावर चवंदासीं, ऐं जंहिंमें सेपल ऐं पेटल खां पोइ हिन ॿिनि में का बि एंड्रोसम ऐं गाइनोसम में का बि हिकिड़ी शइ हुजे ऐं ॿी न हुजे त अहिड़े फ्लावर खे असां चवंदा आहियूं इनकम्प्लीट फ्लावर, नामुकम्मल फ्लावर। साथियों ही असां टाइप्स ऑफ फ्लावर पढ़ियासीं। गुल जा किस्म जंहिंमें कंप्लीट फ्लावर ऐं इनकम्प्लीट फ्लावर ऐं ॿियो असां स्ट्रक्चर ऑफ फ्लावर पढ़ियोसीं, जंहिंमें बूटे जी गुल जी बनावट खे असां मालूम कयोसीं। इंशाअल्लाह नेक्स्ट टाइम नेक्स्ट टॉपिक सां तव्हांखे पेश कंदासीं।